ख़बर शामिल कंदासीं मुर्तज़ा जतोईअ जे हवाले सां त मोरो लंजार हाउस बाहि वारे केस में गिरफ़्तार सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। जस्टिस अमजद अली बोयो ऐं जस्टिस अली हैदर ते ॿधल बेंच केस जी ॿुधणी कई। जवाबदारनि खे ज़मानत ॾिनी वञे थी, असांखे को बि एतिराज़ नाहे। तर्जुमान लंजार हाउस जो इहो चवणु आहे, जॾहिं त फ़रियादीअ जी अहिड़े बयान खां पोइ अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जवाबदारनि लाइ आम माफ़ीअ जो बि ऐलान कयो हो। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़िर सां शेयर करे रहिया आहियूं। लंजार हाउस बाहि केस में गिरफ़्तार सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त जस्टिस अमजद अली बोयो ऐं जस्टिस अली हैदर ते ॿधल बेंच केस जी ॿुधणी कई आहे। अव्हां खे ॿुधायूं त जवाबदारनि खे ज़मानत ॾिनी वञे, असांखे को बि एतिराज़ न आहे। तर्जुमान लंजार हाउस पारां इहो मौक़िफ़ ॼाणायो वियो आहे अदालत में। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त फ़रियादीअ जी अहिड़े बयान खां पोइ अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। इन सां गॾोगॾु अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जवाबदारनि लाइ आम माफ़ी जो ऐलान कयो हो। अहम ख़बर आहे नाज़रीन, मोरो मां लंजार हाउस बाहि वारे केस में गिरफ़्तार सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त जस्टिस अमजद अली बोयो ऐं जस्टिस अली हैदर ते ॿधल बेंच केस जी ॿुधणी कई आहे। ऐं उन हवाले सां अव्हां खे अपडेट ॾियूं त तर्जुमान लंजार हाउस जो चवणु हो त जवाबदारनि खे ज़मानत ॾिनी वञे, असांखे को बि एतिराज़ न आहे। फ़रियादी जे अहिड़े बयान खां पोइ अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। ज़मानत मंज़ूर थियण खां पहिरियां सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पहिरियां ई तमामु जवाबदारनि लाइ आम माफ़ी जो ऐलान कयो हो। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़िर सां शेयर करे रहिया आहियूं त मोरे में लंजार हाउस के बाहि वारे केस में गिरफ़्तार सभिनी जवाबदारनि जी अदालत ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। जस्टिस अमजद अली बोयो ऐं जस्टिस अली हैदर ते ॿधल बेंच केस जी ॿुधणी कई हुई। जवाबदारनि खे ज़मानत ॾिनी वञे, असांखे को बि एतिराज़ नाहे। तर्जुमान लंजार हाउस जो इहो चवणु आहे, फ़रियादीअ जे अहिड़े बयान खां पोइ अदालत सभिनी जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर